गुजारिश कंदस तंहिंजे नामियारे सोशल वर्कर ऐं लेखक साईं दोस्त मोहम्मद हालेकोटो साहब के अचन ऐं पंहिंजे ॻाल्हि जो इज़हार कनि। दोस्त मोहम्मद हालेकोटो साहब खे गुजारिश आहे त अचनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अला अवलीन अला आलमीन घणी खातिर पंहिंजे कुदरत सां क़ाइम आहे कदीम वाली वाहिद बदहू राज़िक रब रही सो सारा सजो घणी तेरी हम धरती करे पाण कई दुनिया जो कान। अॼो के तकरीब में साईं गुलाम मोहम्मद जजी ये शख्सियत ते ऐलान लागू पेश कयो वियो आहे। आउं को वॾो माण्हू कोन आहियां पर इन में आउं वॾो माण्हू खे ख़ुशनसीब सम्झां थो त मुंहिंजे नंढपण खां वठी गुलाम मोहम्मद जजी सां मुंहिंजो वास्तो रहियो आहे। छो जो मुंहिंजो वालिद ऐं गुलाम मोहम्मद जजी पाण सुठा दोस्त हुआ ऐं आउं ॿिए दर्जे में पढ़ंदो हुउसि। उन वक़्तु मूंखे यादि आहे त साईं गुलाम मोहम्मद जजी असांखे उतार ते आयो बाबा डॉक्टर आहे ॿिए दर्जे में पढ़े ऐं उन वक़्त में मूंखां इम्तिहान वरितो ॿिए किताब जो ऐं इस्लाह मुंहिंजी कई वई। तंहिंखां पोइ जॾहिं बि नसीब कंदा हुआसीं त सदाई इल्म अदब जूं ॻाल्हियूं मूंसां कंदो ऐं जॾहिं नसीब कंदा हुआ मूंखे न लॻा पोइ मूंखे त आंदो आहे उन्हनि खे खां वठी मुंहिंजो सां वास्तो रहियो आहे। हिकिड़ो त मुंहिंजा ज़िंदगी जा वाक़िआ ॿुधायां थो। अॼु जे हिसाब सां चवंदो त ॼाणा थो मुमकिन काफ़ी ॻाल्हियूं मोहतरमा जी शाद खां हफ़्तो खां लॻी ॻाल्हायां हुते विच में रहंदोसि। साईं गुरू सां मुंहिंजो वास्तो जॾहिं बि ॾिठो त साईं कचहरी में थी मूंखे चयो दोस्तों अॼु मूं इल्म में जफ़र ॻोल्हियो आहे। इलेक्शन ज़ोर शोर सां हले पई पर बेनज़ीरा सॼे माण्हुनि डिसाइड न थिए। मूं सोचियो त साईं जमात इस्लामी सां वाबस्ता आहियो या पहिरां जेके संसा इन करे चए पियो इन का ॻाल्हि कोन्हे। ऐं हफ़्ते खनि खां पोइ जॻह ते वेठासीं त वॾो वाक़ियो थियो। तॾहिं मूंखे ॻाल्हि यादि आई त वाक़ई हेॾो वॾो वाक़ियो कंहिंजे ख़्याल ख़्याल में बि कोन हो। जेको बि शाइर आहे उहो ॿिए बि शाइर खां मुतासिर थी शाइरी कंदो आहे। जीअं असांजे आफ़ाक़ी शाइर शाह अब्दुल भिटाई मौलाना रूमीअ खां मुतासिर थी शाइरी कई आहे। सॼो जेको पंहिंजी शाइरी आहे मौलाना रूमी फ़लसफ़ो पकायो आहे। अहिड़े नमूने साईं गुलाम मोहम्मद जजी शाह जी शाइरीअ में जेको तसव्वुफ़ वतन जी हुब या बाक़ी ॿियूं जेके ॻाल्हियूं उन्हनि खे ई अपनायो ऐं पंहिंजी शाइरी उनखे ॾिनायो। शादी चए थो त सतरो कर सरकार मतां ऐं कोपटी धक के ढक्कन हार ॾेई कान बनाए थोड़ा ढेर में हूं कागज में नहीं आया। सागी तरीके से गुलाम मोहम्मद जजी ने तो एड़ी बात बना जो धरती जो ढोला तू ई चरण ढोल था नेड़ा करे हूं घणी गुलाम मोहम्मद जे कग आई हूं मेरा इनते हूं पर्दो कभी बान नहीं घटना वाला डकी मुझा आई करोड़ एठ मैंने नील में कच्चा जो करोड़ अगला आई करोड़ सत्र सां समेटी एक किस्म जा लगातार 12 मिनट चैन देखे शाल के मैं समझा करना साथी चलो घर के खबर भाई ना घुमणिया रो निकी उबी जो ओनाए सुरपुर सदी सजन गुलाम जी जे तो घर दी ने खबर मुझे घर करके गोड़ लगा के दिल में लज्जा ऊंचाई ना लोड़ कार मोहन गोड़ रसे गोड़ हणे हाथी विच में जे घर के गोआ उबी ओखण करीम जा पुछिया का बेरा आगे जा बेरा
જેને ખરણ સંજે કલકે શાદી ચેતો તો અન્યનો ઉતાર में दाल તમારી આદેશી ઉઠી ગયા મણીઓ મારી જે જેઠે જારી से લાવતી હનેલા અજપણ વસાઈ કો ઉઠી મથે માર્ગ માર્ગ ઉનુન્યા માણસને કાળી બની કાક હે હાથ લમા દૂર દૂર સુનીતી ઉતાર चिके चोरे जाल के काड़े उतरती राम चेतो त सुनिम करे गया साथ में ये होता तू पेयुनी मटते गुंजन जो माकू दुआ पहले रूह में जो जड़ा कर जाकू खानन जो ठाकू पूजू करे ले आसन आरामी क्या चोरे गया जाकर वो है दुनिया में मेरा की बेबाक मरेगा मणिन के ताड़ी में दाग उन्हीं की होता सुनी दी कसार शाला देखे तो असीम न्याय आयु जितने बिंदु दान ये बनियों की बिहार तक कभी नहीं गांव देखे तो सोडियम करना सुमरा ऋतु के राजन आयन में आगतूं कच्चू ये गाजन वहां कर डी में अपाणियों लहर मते लागन पटके दे फागुन पिटू बजाई सुमरा पाड़े दे प्रियन खुशियों चावलियों मोरियों के दियन थोड़ियों तीन खच्चियों लपेटे लोयन घणो गुलामन जे तीन का वेजन आज अरटे में सूदो भी निशान है योतरी का अर्थ आज जो अरटी छे कोई भी राज में नहीं है साल के घरे बैठा है देखो सभी साथ लगाए तो साईं सदाई कई मथे सुन सुपा दोस्त मिठा दिलदार आलम सलाम गुलामन जे तो उमर अपान दे कर सदाई सुतार मसन मीह बड़पुड़ा करे अर्ध पार जिए गा मेरो रम जितरे डार बदन में बीचन बदर से पखे के पाटा बदर बाड़ में जो गरजी के गुफ्तार आयन गुलाम से अंदर ही अपार समाजा सदार पर बदर की मार ये देखो मशहूर बैठा ये मार पड़ी के जैसे मटाए सुनते गुलाम ने चलो सारे शरीर की सुमरा है राजे की रीत सेदिन सुमंगी सुमरा पक्षे खेपी इजेगार कोई ते सीलवार सुमरा सुमरा सेदिन की सुमन ट्रेन में अर्थ साडे इंसान बेला को मदन उम्र करे छती है शादी चलो तो बे खया पर में प्यारी कहूं सिटीन साथी करते बनिए बेर कहूं पायो जर जट में दूरा कर कहूं मेरा मेरे नाम मेरी जैसा राम जे तो वीर खणने गायन बिकु देसारा खड़ी वस्तु वेड़गा वारी ता वाड़ा प्यारी प्रीतमा तरण तस्यरा सुको सवारा जागी बने लगे अगु गायन अवाड़ी मारू मुझे मलिक अक्का पर अकुलजा साड़े में सुधी वेड़ी चाय वीर रन बने राज कति साचिया तो पराठा वचन कराई सभी ने बैठ जाएगा गुलाम ने चलता तो बट्टा बीए मली रहे तो सबै सनायो वाणी दूध पटन ते तालीम दरायो कोनाड़ी जो पटन ते दिलोड़ा वायु तेरा नी गादरी गामन सा नरायो गुलाम ने जे गामन में कभी वादायो तोने सराय मारवे रे मली रहे वादांत जे तो कलम पुरन कोल मास तोहीद की बात सादा सुदा सोफा आवजा कुमार गुलाम मन गुनाह का देर में बेटा मारी जरमार सेवी अभी बाकी बात जैसे ही मालूम जे तो लेकिन विशाल के साथ मुशावरत नहीं आए सब जो विशाल की परिवार वो सारी गुलाम मन लाइव जे करे असान नौजवान तक को आज जे करे लतीफा के पढ़े गुलाम जिंदगी के पढ़े काफी इल्म की आबिया की सीख रहे सब मेहरबानी